पाकिस्तान लाइ 1 अरब 10 करोड़ डॉलर कर्ज़ जी मंज़ूरी। वाशिंगटन में IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास थियो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब IMF 1 अरब 10 करोड़ डॉलर कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान खे आख़िरी क़िस्त जी मंज़ूरी स्टैंड बाय अरेंजमेंट तहत ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां तुर्क जे ज़मीनी फ़ौज जे कमांडर जी मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं ॿ तरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। ISPR मूजिब मुलाक़ात में ॿ तरफ़ा सहकार खे वधीक वुसअत ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। मौसमियाती तब्दीली जो सबबु बणिजंदड़ शयुनि सां पाकिस्तान जो को बि तालुक़ नाहे। यूक्राइन जंग सबबु आलमी सतह ते शयुनि जे अघनि में वाधि थी रही आहे। रियाद में आलमी इक़्तिसादी फोरम जो पुॼाणी वारो सेशन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़िताब। चयाईं ग़ज़ा में अमन खां बग़ैर दुनिया अंदरि अमन क़ाइमु नथो थी सघे। हर मरहले में सौदेबाज़ी करण सबबु जमहूरियत कमज़ोर थी आहे। मातियत हुअण वारा अॼु असांजा आका बणियल आहिनि। JUI सरबराह फज़लुर रहमान जो क़ौमी असेंबली में ख़िताब। चवे थो असां ॾेवालपणे खां बचण लाइ ख़ैरात वठी रहिया आहियूं। अॼु मुल्क जो हर ॿारड़ो लखें रुपयनि जो कर्ज़ी आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त असां जूं इदारनि सां बैकडोर ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। PTI बानी ऐं मूंखां सवाइ ॿिए कंहिं बि पार्टी जे अॻवान खे इदारनि सां ॻाल्हियूं करण जो इख़्तियार नाहे। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो त अडियाला जेल में PTI बानी सां मुलाक़ात थी आहे। PTI बानी जो अल-कादिर ट्रस्ट सां तालुक़ नाहे। इसाक डार नवाज़ शरीफ़ जो फ्रंट मैन आहे। पाकिस्तान में ईंदड़ 6 सालनि लाइ तालीमी एमरजेंसी लागू करण जो फ़ैसिलो तालीम वारे वफ़ाक़ी वज़ारत पारां तालीमी एमरजेंसी रिस्पॉन्स कॉन्फ्रेंस अॼु थींदी। इफ़्तिताह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। कॉन्फ्रेंस में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में बि तालीमी एमरजेंसी लागू करण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म अॼु ऐलान कंदो। ईंदड़ 6 सालनि में तालीमी बजट खे 0.5 वधाए 5% करण जो हदफ़। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ारत मूजिब 2 करोड़ 60 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। 6 सालनि में उन अंग खे घटाए 90 लख ताईं आणण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो। कॉन्फ्रेंस में यूनिसेफ, यूनेस्को, WFP ऐं ॿियनि इदारनि जा नुमाइंदा शिरकत कंदा। उरड़ी सबबु थियल फौतगिन ते वॾे वज़ीर पारां तलब कयल जांच रिपोर्ट जा तफ़सील धरती TV न्यूज़ अद करे वरिता। वॾे वज़ीर पारां तलब कयल रिपोर्ट DC टंडो अलाया DG हेल्थ खे उमाणे छॾी। API जो फोकल पर्सन ऐं वैक्सीनेटर ॾोही करार। API जो फोकल पर्सन डॉक्टर जयप्रकाश ॻोठ लाल फ़कीर बेराणी में टुका लॻाइण लाइ यकीनी न बणाए सघियो। धंगाणू बोज़दा ते मुक़ररु वैक्सीनेटर मोहम्मद उस्मान बि नाअहली जो मुज़ाहिरो कंदे इलाइक़े में टुका न लॻाया। उरड़ी सबबु वधीक हिकु ॿार फोत, अंग वधी छती वियो। MPA इमदाद पिटाफी जी वॾे वज़ीर सां मुलाक़ात। सैयद मुराद अली शाह पारां उरड़ी में फौती ॿारनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया ॾियण जो ऐलान। ऐं शाम में चीनी इंजीनियरनि जी गाॾी ते हमले जी जांच में अहम अगवराई। CTD पेशावर चीनी इंजीनियरनि ते हमले में मुलविस 4 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी। CTD तर्जुमान मूजिब कानून लागू कंदड़ इदारनि जी मदद सां दहशतगर्दनि जे टोले जो पतो लॻाए हमले में मुलविस 4 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार कयल दहशतगर्दनि चीनी इंजीनियरनि ते हमले जो एतिराफ़ करे वरितो आहे। 26 मार्च ते चीनी इंजीनियरनि जी गाॾी ते दहशतगर्दनि जे हमले में 5 चीनी इंजीनियर मारिजी विया हुआ।